नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो भरसान ॻोठ क़ोड़ो सोलंगी में नए मुक़रर थियल टाउन आफीसर शाहनवाज ॾीपर खे सोलंगी برادري پاران آجياڻ ॾिनो वियो, जंहिंमें इलाइक़े जे मोज़िज़ माण्हुनि हफ़ीज़ अताउल्ला ॾीपर ऐं ॿियनि शिरकत कई आहे। इन मौक़े ते आचर सोलंगी गमगीन सियाल चयो आहे त शाहनवाज ॾीपर बहितरीन इंसान आहे। हिन जूं इलाइक़े जे अवाम लाइ बहितर ख़िदमतूं आहिनि। हू ग़रीबनि जो हॾॾोखीअ खेसि कंडियारो टाउन ऑफिस मुक़रर कयो वियो आहे। शाहनवाज ॾीपर अॻे बि पंहिंजी ड्यूटी जा फ़र्ज़ बहितर नमूने सां ॾिना आहिनि। हाणे बि टाउन ऑफिसर जी ज़िम्मेवारी मिलण खां पोइ शहर में सफ़ाई जे निज़ाम खे बहितर बणाइण लाइ कोशिशूं वठंदो ऐं भरपासे जे माण्हुनि जे मसइलनि खे हल कंदो। इन मौक़े ते टाउन ऑफिसर शाहनवाज ॾीपर जो चवणु हो त सोलंगी बिरादरी जो तमामु दोरायतो आहियां, जंहिं मूंखे मान बख़्शियो आहे। मां मक़ामी ऑफिसर आहियां। हर माण्हू लाइ मुंहिंजी ऑफिस जा दरवाज़ा खुलियल आहिनि। मुंहिंजी कोशिश हूंदी त शहर में सफ़ाई जो निज़ाम बेहतर हुजे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।